अच्छा दोस्तों, मां तव्हांखे रेडियस ऐं डायमीटर सम्झायुमि। रेडियस तव्हांखे मां ॿुधायो त कंहिं बि सर्किल में सेंटर पॉइंट खां कंहिं बि ॿाहिरें जेको आहे सो पॉइंट ताईं जेको मुफ़ासिलो हूंदो आहे उनखे रेडियस चइबो आहे। पेपर में तव्हांखे सिर्फ़ु हीअं शेप ॾेई सघनि था पिया, जंहिंमें सेंटर पॉइंट हूंदो ऐं ॿाहिरें पॉइंट जे विच में हिकु लकीर ॾिनी हूंदी। हेठां तव्हांखे ABCD में मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा, चवंदा ॿुधायो त हे छा आहे, तव्हां रेडियस ते टिक कंदव त इहो छा आहे, रेडियस आहे। उन खां पोइ डायमीटर, उहो तव्हांखे मां सम्झायुमि त डायमीटर अहिड़ी लकीर हूंदी आहे जेका कंहिं बि ॿाहिरनि पॉइंटनि खे मिलाईंदी आहे। जीअं हिते तव्हां ॾिसी सघो था A ऐं B खे हीअ ब्लू कलर जी लकीर मिलाए थी, पर क्रॉस छा मां थिए थी, सेंटर पॉइंट मां। ठीकु आहे, इन करे इनखे पाण छा चवंदा आहियूं, डायमीटर चवंदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं अहिड़ी लकीर हुजे जेका सेंटर पॉइंट मां क्रॉस न थिए, जीअं हिन में एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त हे ॿाहिरियां पॉइंट आहिनि C ऐं D, इन्हनि खे ब्लू कलर जी लकीर मिलाए थी पई पाण में, यानी हीअ जेका लकीर आहे इनखे पाण कॉर्ड चवंदासीं। छाजे करे इहा ॿिनि पॉइंटनि खे त मिलाए थी पर सेंटर मां क्रॉस नथी थिए। ठीकु आहे, जेका सेंटर मां क्रॉस न थिए ऐं ॿिनि पॉइंटनि खे मिलाए उनखे पाण छा चवंदा आहियूं, कॉर्ड। हाणे पेपर में अगेन तव्हांखे हीअं शेप ॾिनल हूंदो, हेठां मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾेई सघनि था, रेडियस, डायमीटर, कॉर्ड ऐं आर्क वग़ैरह। त तव्हां कॉर्ड ते टिक कंदव त हीअ जेका शेप ॾिनल आहे इहा छा आहे, यानी ब्लू कलर जी जेका लकीर आहे इहा कॉर्ड आहे। अच्छा, उन कॉर्ड खां पोइ तव्हां हिते ॾिसंदव, उन खां पोइ अचे थो आर्क। हाणे जेको हे गोल दाइरो आहे, इन जो जेको हे ॿाहिरियों गोल जो घेरो, इनखे छा चइबो आहे सिंधी में, गोल जो घेरो। इंग्लिश में पाण चवंदा आहियूं सरकमफेरेंस ऑफ सर्किल। जेको हे ॿाहिरों टुपकनि मां ठहियल जेका लकीर आहे, जेका गोल दायरे खे जेको कवर करे थी पई, यानी उनजी बाउंड्री आहे, इनखे पाण छा चवंदा आहियूं, सरकमफेरेंस ऑफ सर्किल, यानी कि गोल जो घेरो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इहो सॼो आहे त इनखे गोल जो घेरो चवंदा आहियूं, पर जेकॾहिं इन मां असां को बि थोरो टुकड़ो खणंदा आहियूं, जीअं मिसाल हे पॉइंट आहे, मिसाल A, हे पॉइंट आहे B, हाणे इन जे विच में गोल जे घेरे तो सफ़र असां कंदासीं त हितां खां वेंदे जेसि ताईं हे जेको एरिया आहे इनखे पाण छा चवंदासीं, आर्क चवंदासीं। यानी ईअं खणी चई सघूं था पिया त हे सॼो जेको आहे गोल जो घेरो आहे, जेकॾहिं इन जो असां थोरो टुकड़ो खणंदासीं त उहो छा थी वेंदो, आर्क थी वेंदो, ARC। हाणे तव्हां ॾिसो, इहो कमान जी शेप में हूंदो आहे, कमान खे इंग्लिश में छा चइबो आहे, आर्क चइबो आहे, यानी गोल जो को बि नंढो टुकड़ो, इनखे पाण चवंदासीं आर्क। उमेदु कयां थो तव्हांखे आर्क सम्झ में अची वियो हूंदो।